अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दुआए अत्तार। या रब्बल मुस्तफ़ा जेको मुकम्मल रिसालो अफ़ज़ल तरीन आमाल पढ़ी या ॿुधी वठे उनखे पंज ई नमाज़ूं बाजमात पहिरीं सफ़ में अदा करण जी तौफ़ीक़ ॾे ऐं उन जी बेहिसाब मग़फ़िरत फ़रमा। आमीन बिजाहि नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जॾहिं ख़मीस जो ॾींहुं ईंदो आहे अल्लाह पाक मलाइकनि खे मोकिलींदो आहे जन वटि चांदी जो काग़ज़ ऐं सोन जा कलम हूंदा आहिनि। हू लिखंदा आहिनि केरु ख़मीस जे ॾींहुं ऐं जुमे जी राति मूं ते कसरत सां दुरूद पाक पढ़े थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह करीम जे नेक बाननि जूं नमाज़ूं छो त ज़ाहिरी ऐं बातिनी आदाब सां सजियल हूंदियूं आहिनि, उन करे उन्हनि खे ख़ूब नमाज़ जो फैज़ मिलंदो आहे ऐं उन्हनि जी दुआउनि में बि वॾी तासीर पैदा थी वेंदी आहे। उहे हज़रात जॾहिं हथु खणंदा आहिनि त अल्लाह पाक उन्हनि जी दुआ रद्द नाहे कंदो। उन सिलसिले में हिकु ईमान अफ़रोज़ हिकायत ॿुधो ऐं ख़ुशि थियो। हज़रत सैना इमाम नख़ई रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमाइनि था, हिकु यमनी मुसाफ़िर जो गॾु रस्ते में मरी वियो। उन वज़ू कयो, 2 रकातूं नमाज़ अदा कयूं ऐं बारगाह इलाही में अर्ज़ु गुज़ार थियो, मौला मां तुंहिंजी रिज़ा जी ख़ातिर तुंहिंजी राह जो मुजाहिद बणी दसीना खां आयो आहियां। मां गवाही ॾियां थो त तूं मुर्दनि खे ज़िंदा कंदो आहीं ऐं क़बर वारनि खे क़यामत जे ॾींहुं उथारींदे। ए परवरदिगार, अॼोके ॾींहुं मूंखे कंहिंजो मुहताज न कर, मुंहिंजी गॾह खे ज़िंदह करे छॾ। एतिरो चवण हो, गॾह कन छंडींदे उथी बीह रहियो। नमाज़ पंहिंजे वक़्तनि में अदा करणु, माउ पीउ सां भलाई करणु ऐं अल्लाह पाक जी राह में जिहाद करणु अफ़ज़ल तरीन अमल आहिनि। जीअं हज़रत सिना इब्न मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु चवनि था, मूं सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खां सुवाल कयो, अमलनि में अल्लाह पाक जे वेझो सभ खां महबूब यानी प्यारो अमल कहिड़ो आहे? इरशाद फरमायूं, वक़्त ते नमाज़। मूं अर्ज़ु कयो, उन खां पोइ? इरशाद फरमायूं, माउ पीउ सां नेकी यानी भलाई करणु। मूं अर्ज़ु कयो, उन खां पोइ? इरशाद फरमायूं, राह ख़ुदा में जिहाद। ए आशिकाने रसूल, जॾहिं ॿार 7 सालनि जा थी वञनि त उन्हनि खां 5 वक़्त नमाज़ पढ़ायो त जीअं नमाज़ जी आदत पकी थिए। उन्हनि खे सुबुह सवेर उथणु ऐं वज़ू करणु, नमाज़ पढ़ण जी आदत विझो, पर सर्दियुनि में वज़ू जे लाइ थोरो गर्म पाणी ॾियो त जीअं हू थधे पाणी सां घबराइजी वज़ू ऐं नमाज़ खां लवाइनि न। वालिद साहिब खे घुरिजे त पुटु जॾहिं 7 सालनि जो थिए त उनखे पाण सां गॾु मस्जिद वठी वञे, पर अॻु में उनखे मस्जिद जा आदाब सेखारे त मस्जिद में शोर न कजांइ, हेॾां होॾां न डुकजांइ, नमाज़ियुनि जे अॻियां न लंघजांइ वग़ैरह। बाजमात नमाज़ में उनखे मर्दनि जी आख़िरी सफ़ खां बाद ॿियनि ॿारनि सां गॾु बीहारियो। इन हिकमत अमली जी बदौलत इंशाअल्लाह ॿार जो मस्जिद सां रूहानी रिश्तो क़ाइमु थींदो। हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती अमजद अली आज़मी रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमाइनि था, सभ खां पहिरियां उहो आहे त ॿार खे क़ुरान मजीद पढ़ायो ऐं दीन जूं ज़रूरी ॻाल्हियूं सेखारियो। रोज़ो ऐं नमाज़ ऐं तहारत ऐं ख़रीदो फ़रोख़्त ऐं उजरत वग़ैरह जो ॾियणु वठणु ऐं ॿियनि मामलनि जा मसइला जिन जी रोज़ाना ज़रूरत पवंदी आहे ऐं ख़बर न हुअण जे करे ख़िलाफ़े शरीयत अमल करण जे जुर्म में मुब्तला थींदा आहिनि, उन्हनि खे तालीम ॾिजे। जेकॾहिं ॾिसो त ॿार जी इल्म ॾांहुं दिलचस्पी आहे ऐं समझदार आहे त इल्म दीन जी ख़िदमत खां वधीक ॿियो कहिड़ो कमु आहे। ऐं जेकॾहिं इस्तिताअत यानी हैसियत न हुजे त अक़ाइद जी दुरुस्तगी जी तालीम ऐं ज़रूरी मसइलनि जी तालीम खां पोइ कंहिं जाइज़ कम में लॻायो इख़्तियार आहे। छोकिरीअ खे बि अक़ाइद ऐं ज़रूरी मसाला सेखारण खां पोइ कंहिं औरत खां सिलाई ऐं भर्त वग़ैरह जो अहिड़ो कमु सेखारियो जिन जी औरतुनि खे अक्सर ज़रूरत पवंदी आहे ऐं रद्द पचाव ऐं ॿियनि घरेलू कमनि में उनखे बासलाहियत करण जी कोशिशि करियो, छो त सलीक़े वारी औरत जंहिं ख़ूबी सां ज़िंदगी गुज़ारे सघे थी, बदसलीका नथी गुज़ारे सघे। साहबी रसूल हज़रत सैयदना किरसाफ़ा जंदरा बिन ख़ैशना रज़ी अल्लाह ताला अन्हु जो तरबियत औलाद जो जज़्बो मिसाली हो। रूमी काफ़रनि संदन जे हिकु शहज़ादे खे गिरफ़्तार करे क़ैदी बणाए वरितो हो। जॾहिं नमाज़ुनि जो वक़्तु थींदो हो, हज़रत अबू किरसाफ़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे शहर
अस्कलान यानी मुल्क शाम जे किले जी भित ते चढ़ी वॾे आवाज़ सां पुकारे चवंदो हो, ए मुंहिंजा पुट, नमाज़ जो वक़्तु थी वियो आहे। पाण रज़ी अलाह ताला जो शहज़ादो सदाईं संदन पुकार ॿुधी उन ते अमल कंदो हो, जॾहिं त हू सवे मेलनि जी दूरी ते रूमिन जी क़ैद में हुयो। आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह खां सुवालु कयो वियो, वालिदैन जे हक़ में बालिग औलाद खे ख़बरदार करणु वाजिबु आहे या फ़र्ज़? जवाब में इरशाद फरमायूं, जेको हुकुम फ़ेल जो आहे अहिड़ी ई उनखे आगाही ॾियणी आहे, यानी जहिड़ो कमु आहे तहिड़ो आगाह करण जो मसइलो। फ़र्ज़ ते ख़बरदार करणु फ़र्ज़, वाजिब ते वाजिब, सुन्नत ते सुन्नत, मुस्तहब ते मुस्तहब, पर जेतिरी कुदरत हुजे ओतिरो उहो बि उन वक़्तु जॾहिं मञण जी उमेदु हुजे। न त तर्जुमो कंजुल ईमान, तव्हां पंहिंजो फ़िक्र रखो, तव्हांजो को नुक़सानु न कंदो जेको गुमराह थियो जॾहिं तव्हां राह ते हुजो। हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जेको शख़्स पंहिंजे घर में तहारत यानी वुज़ू या गुस्ल करे फ़र्ज़ अदा करण जे लाइ मस्जिद वेंदो आहे त हिकु क़दम ते हिकु गुनाह मुआफ़ थींदो आहे ऐं ॿिए ते दर्जो बुलंद थींदो आहे। हज़रत सैयदना ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुबारक दौरु हुयो। हिकु नेक बानीअ तंदूर में मानियूं लॻायूं ऐं वुज़ू करे नमाज़ में मशगूल थी वई। शैतान हिकु औरत जी सूरत में उन ख़ातून वटि अची चयो, बीबी साहिबा, तुंहिंजूं मानियूं तंदूर में सड़ी रहियूं आहिनि। अल्लाह पाक जी नेक बानीअ शैतान जी ॻाल्हि ते तवजो ॾियण बदिरां नमाज़ में मशगूल रहियो। उहो ॾिसी शैतान उन औरत जे नंढड़े ॿार खे खणी तंदूर जे टांडनि ते फिटो करे छॾियो। उहा पोइ बि मुतवजह न थी। एतिरे में उन ख़ातून जो मुड़ुसु आयो। उन ॾिठो त उनजो ॿारु तंदूर में उन्हनि टांडनि सां खेॾी रहियो आहे, जिन खे अलाह पाक सुर्ख़ अक़ीक़ बणाए छॾियो आहे। उहो हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत बाबरकत में हाज़िर थियो ऐं सॼो वाक़ियो बयानु कयो। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त उन औरत खे मूं वटि वठी अचो। जॾहिं उहा हाज़िर थी त पाण अलैहिस्सलातु वस्सलाम पुछियो, ए बीबी, तूं कहिड़ो अमल कंदी आहीं जंहिंजे करे ईअं थियो? ख़ातून अर्ज़ु कयो, ए रूहुल्लाह, जॾहिं बेवुज़ू हूंदी आहियां त वुज़ू करे वठंदी आहियां, जॾहिं वुज़ू करे वठंदी आहियां त नमाज़ जे लाइ बीहंदी आहियां, ऐं जॾहिं कंहिंखे का ज़रूरत पेश ईंदी आहे त उनजी ज़रूरत पूरी कंदी आहियां, ऐं जेकी तकलीफ़ूं माण्हुनि पारां पहुचंदियूं आहिनि उन्हनि ते सब्र कंदी आहियां। ए आशिकाने नमाज़, हिन हिकायत में असांजे लाइ नसीहत जा काफ़ी मदनी नुक़्ता आहिनि। माशाअल्लाह, उहा नेक नमाज़ी बानी मुसलमाननि जी हाजत पूरी करण जो जज़्बो रखंदी हुई ऐं उहो वॾे सवाब जो कमु आहे। जीअं फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, जेको मुंहिंजे कंहिं उम्मती जी हाजत पूरी करे ऐं उन जी नीयत इहा हुजे त हिन जे ज़रिए उन उम्मती खे ख़ुशि करे त उन मूंखे ख़ुशि कयो, ऐं जंहिं मूंखे ख़ुशि कयो उन अलाह पाक खे ख़ुशि कयो, ऐं जंहिं अलाह पाक खे ख़ुशि कयो अलाह पाक उनखे जन्नत में दाख़िल कंदो। ए आशिकाने रसूल, हाजत पूरी करण वारे खे बयानु कयल फ़ज़ीलत उन सूरत में हासिलु थींदी जॾहिं उहो उन बाने खे सिर्फ़ु ईमानी रिश्ते जे करे ख़ुशि करणु चाहींदो हुजे, ॿियो को ज़ाती मक़सदु न हुजे। हज़रत मुफ़्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह हदीस पाक जे हिन हिसे त उन मूंखे ख़ुशि कयो जे हवाले सां मिराज जिल्द 6 सिफ़ो 581 ते लिखनि था, हिन मां ख़बर पई त हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे क़यामत ताईं हर शख़्स जे हर ज़ाहिर, बातिन, जिस्मानी ऐं दिली अहवालनि जी ख़बर आहे। जेकॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम बेख़बर हुजनि ऐं मोमिन जी ख़ुशी जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इल्मु न हुजे त संदन खे ख़ुशी कीअं थिए। हदीस पाक जे हिन हिसे ऐं जंहिं मूंखे ख़ुशि कयो उन अलाह पाक खे ख़ुशि कयो जे हवाले सां फ़रमाईनि था, हिन फ़रमाने आलीशान मां 2 मसइला मालूम थिया। हिकु इहो त नेक अमल सां मोमिन खे राज़ी करणु ऐं मोमिन जी रिज़ा यानी ख़ुशी जे ज़रिए हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे राज़ी करण जी नियत करणु शिरक न आहे, न वरी रियाकारी आहे, बल्कि जाइज़ आहे जॾहिं त पंहिंजो ॾेखाव ऐं शोहरत मक़सूद न हुजे। ॿियो ही त रब पाक जी रिज़ा यानी ख़ुशी सिर्फ़ु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिज़ा यानी ख़ुशी में आहे। वॾे मां वॾी नेकी जंहिंखां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राज़ी न हुजनि उनखां रब पाक हरगिज़ राज़ी न थींदो। तंहिं करे हर इबादत में हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे राज़ी करण जी नियत बि करणु घुरिजे, जो इहो ज़रियो आहे रब पाक जी रिज़ा जो।
हदीस पाक जे हिन हिसे ऐं जंहिं अल्लाह खे ख़ुशि कयो अल्लाह पाक उनखे जन्नत में दाख़िल कंदो जे हवाले सां फ़रमाइनि था। हिन मां मालूम थियो त जन्नत रब पाक जी ख़ुशनुदी सां मिलंदी आहे, फ़क़ति पंहिंजे अमल सां न। यकीनन रोज़े महशर सिर्फ उससे खुश खुदा होगा, यहाँ दुनिया में जिसने मुस्तफ़ा को खुश किया होगा। बयान कयल नेक बानी जी हिकायत मां असांजूं इस्लामी भेनरूं ज़रूरु दर्स हासिल कनि ऐं गफ़लत जी निंड मां बेदार थी नमाज़ुनि जी पाबंदी जी पकी नीयत कनि। बेनमाज़ी औरतूं ख़ूब गौर कनि। थी सघे थो त घर जे कमकार ऐं धोइण पचाइण जा बहाना, ॿारनि जी परवरिश जो उज़र पेश करे तव्हां दुनिया में कंहिंखे मञराए बि वठो, पर इहो त सोचो त छा इहे हीला बहाना क़यामत में बि हली सघंदा? कॾहिं बि न। छा उहा अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि न आहे तव्हां वटि शॉपिंग सेंटर वञण जे लाइ त वक़्तु आहे, घिटियुनि बाज़ारनि में बेपर्दा घुमी करे गुनाह में मुब्तला थियणु, तफ़री गाहनि में वञणु, होटलिंग जे ज़रिए दौलत ऐं सिहत बर्बादु करणु, बल्कि पाण पंहिंजे ई घर में टीवी ते कलाकनि जा कलाक फिल्मूं ड्रामा ॾिसण जो गुनाह करण जो वक़्तु त मिली वञे थो, पर अफ़सोस, 100 करोड़ अफ़सोस, जेकर वक़्तु नथो मिले त नमाज़ जे लाइ नथो मिले। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, शैतान खे मारे भॼाइणु जेकर क़ज़ा नमाज़ुनि जो ॿार हुजे त उनखे लाहिण जो जज़्बो माणणु ऐं गुनाहनि भरे चैनलनि ॾिसण जे शौक़ खां जान छॾाइण जे लाइ सिर्फ़ु मदनी चैनल जी तरकीब बणायो। इनशा अल्लाह ॿिन्ही जहान जूं बरकतूं मिलंदियूं। अचो मदनी चैनल जी हिकु अहम मदनी बहार ॿुधूं था। रहीम यार ख़ान पंजाब जे हिकु नौजवान इस्लामी भाई जे घर में केबिल लॻल हुई। जॾहिं उहो घर में मौजूदु न हूंदो हो त उन ते फिल्मूं ड्रामा ॾिठा वेंदा हुआ, पर जॾहिं मदनी चैनल जी शुरूआति थी त उन जे घर में मदनी बहारूं अची वियूं। संदन ॿारनि जी अमड़ पहिरियां नमाज़ न पढ़ंदी हुई। जॾहिं हू उनखे नमाज़ पढ़ण जो चवंदो हो त उहा तरह तरह जा हीला बहाना करे नमाज़ खां लवाईंदी ऐं नमाज़ूं क़ज़ा करे छॾींदी हुई। इन्हीअ परेशानी जी आलम में हिकिड़ी गुफ़्तगू कंदे उन पंहिंजी घरवारी खे चयो त जॾहिं असां कमकार खां वांदा थींदासीं त राति जो इशा जी नमाज़ खां पोइ सुम्हण खां अॻु मदनी चैनल ॾिसी सुम्हंदासीं। जीअं त हू इशा जी नमाज़ खां फ़ारिग़ थींदे ई मदनी चैनल ऑन करे ॾिसणु शुरू कंदा हुआ त ॿारनि जी अमड़ बि गॾु ॾिसंदी हुई। अल्हम्दुलिल्लाह मदनी चैनल ॾिसण जूं बरकतूं कुझु ई ॾींहंनि में हिन रीति ज़ाहिर थियूं जो उन जे ॿारनि जी अमड़ न सिर्फ़ु नमाज़ जी पाबंदी शुरू करे ॾिनी, बल्कि हिकु दफ़ो उनखे चवणु लॻी, मुंहिंजी गुज़िरियल ज़िंदगी जे फ़र्ज़ ऐं वाजिबु नमाज़ुनि जो हिसाबु लॻायो त मुंहिंजी क़ज़ा नमाज़ुनि जो तादादु केतिरो आहे त जीअं मां उन्हनि खे बि अदा करे वठां। अल्हम्दुलिल्लाह उन सां गॾोगॾु उन सुठियूं सुठियूं नियतूं बि कयूं त हाणे मां पाबंदीअ सां नमाज़ पढ़ंदसि ऐं बिना कंहिं शरई मजबूरी जे कॾहिं बि नमाज़ में सुस्ती न कंदसि। अल्हम्दुलिल्लाह उनखे अहिड़ो जज़्बो मिलियो जो उन पंहिंजी नीयत खे अमली तौरु पूरो करे ॾेखारियो, जो पंहिंजी क़ज़ा उमिरी नमाज़ूं अदा करणु शुरू करे ॾिनियूं। हीअ तहरीर लिखणु वक़्तु उनजो रोज़ानो 100 रकातूं नमाज़ क़ज़ा पढ़ण जो मामूल आहे। माशाअल्लाह। इस्लामी भेण जी मदनी बहार मरहबा। हिन मदनी बहार में इस्लामी भेण जी रोज़ाना 100 रकात क़ज़ा नमाज़ूं पढ़ण जो तज़किरो आहे। माशाअल्लाह चङो तइदादु आहे। बहरहाल नमाज़ जा अहकाम में शरई मसइलो हिन तरह लिखियलु आहे त जंहिंजे ज़िमे क़ज़ा नमाज़ूं हुजनि उन्हनि जो जल्द अज़ जल्द पढ़णु वाजिबु आहे, पर ॿार बचनि जी परवरिश ऐं पंहिंजी ज़रूरियात जी फ़राहमी जे करे देरि जाइज़ आहे। लिहाज़ा कारोबार बि कंदो रहे ऐं वांदकाई जो जेको वक़्तु मिले उन में क़ज़ा पढ़ंदो रहे एसिताईं जो मुकमल थी वञनि। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आलिशान आहे, बाने ते दुनिया में सभ खां वॾो अहसान इहो आहे त उनखे 2 रकात नमाज़ अदा करण जी तौफ़ीक़ ॾिनी वई। हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त अल्लाह पाक जा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु क़बर वटि गुज़रिया त पुछाऊं, ही कंहिंजी क़बर आहे? सहाबा किराम अर्ज़ु कयो, फलाणे शख़्स जी आहे। इरशाद फरमायाऊं, हिन वक़्तु हिन जे वेझो 2 रकातूं नमाज़ तव्हांजी बाक़ी बचियल दुनिया खां वधीक महबूब याने प्यारी आहे। हज़रत सैयदना मुहम्मद बिन सिरीन रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, जेकर मूंखे जन्नत में 2 रकात नमाज़ मां कंहिं जन्नत ऐं 2 रकात नमाज़ मां कंहिं हिकु जो इख़्तियारु ॾिनो वञे त मां 2 रकात नमाज़ इख़्तियारु कंदुसि। उन करे जो 2 रकातुनि में अल्लाह पाक जी रिज़ा यानी ख़ुशी आहे, जॾहिं त जन्नत में मुंहिंजी पंहिंजी रिज़ा यानी ख़ुशी आहे। हिकु बुज़ुर्ग रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, मूं पंहिंजे फ़ौत थी वियल भाउ इस्लामी भाउ खे
ख़्वाब में ॾिठो त उन चयो जेकॾहिं मूंखे शुक्र अदा करण ते कुदरत मिली वञे त उहा मूं वटि दुनिया ऐं जेको कुझु उन में आहे उन खां वधीक महबूब यानी प्यारी हूंदी। छा तोखे उहो वक़्तु यादि न आहे जॾहिं मूंखे दफ़नायो पिए वियो ऐं फलाणे माण्हू बीही 2 रकात नमाज़ पढ़ी हुई। जेकॾहिं मूंखे 2 रकात नमाज़ पढ़ी कुदरत मिली वञे त हीअ मुंहिंजे लाइ दुनिया ऐं जेकी कुझु उन में आहे उन खां वधीक पसंदीदा हूंदो। हिकु माण्हू कंहिं क़बर जे वेझो 2 रकातूं नमाज़ पढ़ण खां बाद सुम्ही पियो। ख़्वाब में उन क़बर वारे खे हीअ चवंदे ॿुधो, ए शख़्स तूं अमल करे सघीं थो पर इल्मु नथो रखीं। असां वटि इल्मु आहे पर अमल नथा करे सघूं। ख़ुदा जो कसम मुंहिंजे आमाल नामे में नमाज़ जूं 2 रकातूं मूंखे दुनिया ऐं जेको कुझु उन में आहे उन खां वधीक प्यारियूं आहिनि। हज़रत सैयदना हसान बिन अबी सिनान रहमतुल्लाह ताला अलैह खां वफ़ात जे वक़्तु पुछियो वियो, पंहिंजो पाण खे कीअं महसूसु करे रहियो आहीं? फरमायाई, जेकॾहिं मां जहन्नम खां नजात हासिल करे वञा त ख़ैरियत आहे। वरी अर्ज़ु कयो वियो, अव्हांजी ख़्वाहिश छा आहे? इरशाद फरमायूं, मूंखे हिकु डिघी राति जी तमन्ना आहे त उन में सॼी राति इबादत करियां। हज़रत सैयदना मुहम्मद बिन मुहम्मद गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, जेकॾहिं क़बर वारनि खे फ़ुज़ूल कमनि में ज़िंदगी जा ॾींहं ज़ाया करण वारे शख़्स जो हिकु ॾींहुं ॾिनो वञे त उहो उन्हनि यानी क़बर वारनि जे नज़दीक तमामु दुनिया खां वधीक प्यारो हूंदो, छो त हाणे उहे अमलनि जे क़दुरु ऐं क़ीमत ॼाणे चुका आहिनि ऐं मामलनि जी हक़ीक़त उन्हनि ते वाज़े थी चुकी आहे। उन्हनि खे हिकु ॾींहं जी आरज़ू सिर्फ़ु इन्हीअ करे आहे जो हिननि यानी क़बर वारनि मां जेको गुनहगार हुजे त उहो उन ॾींहं जे ज़रिए पंहिंजे पोयनि ॾींहंनि जे गुनाहनि जी तलाफ़ी यानी तौबह ऐं हुक़ूक़ुल इबाद जी अदायगी करे अज़ाब खां छुटकारो माणे, ऐं जेको गुनाहनि खां ख़ाली हुजे उहो हिन हिकु ॾींहं में घणे खां घणी इबादत करे उन जे ज़रिए बुलंद मर्तबो कराए पंहिंजो सवाबु ॿीणो कराए वठे। उन्हनि क़बर वारनि खे उमिरि जी क़दुरु ऐं क़ीमत उन वक़्तु मालूम थी जॾहिं उन्हनि जी उमिरि पूरी थी चुकी हुई। हाणे उन्हनि जी आरज़ू आहे त ज़िंदगी जी का हिकु घड़ी ई मिली वञे। जॾहिं त ए ज़िंदा इस्लामी भाइरो तव्हांखे ही घड़ियूं हासिलु आहिनि ऐं थी सघे थो तव्हांखे उन्हनि जहिड़ियूं ॿियूं घड़ियूं यानी लम्हा ऐं वक़्त बि मिलनि। जेकॾहिं तव्हां उन्हनि खे ज़ाया करण जो ज़हन ठाहे वरितो आहे त मामिलो हथ मां निकिरण जी सूरत में पछताव जे लाइ पाण खे तयारु रखिजो, छो त तव्हां अॻिते वधी पंहिंजनि घड़ियुनि ऐं ज़िंदगी जे अनमोल हीरनि मां पंहिंजो हिसो न वरितो। ए आशिकाने रसूल, नमाज़ पढ़ी हेॾां होॾां टिड़ी पखिड़िजी वञण जे बदिरां जेसि ताईं थी सघे उते ई वेही रहो। अलाह करीम जा मासूम मलाइक अव्हां जे लाइ बख़्शिश जी दुआ कंदा रहंदा। जीअं सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फ़रमान आली शान आहे, जेको बानो नमाज़ पढ़े जेसि ताईं उन जॻह ते वेठो रहंदो आहे मलाइक उन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ कंदा आहिनि हेसि ताईं जो वुज़ू टुटी पवे या उथी हलियो वञे। मलाइकनि जी मग़फ़िरत जी दुआ उन वेठल जे लाइ ही आहे, ए अल्लाह पाक तूं उनखे बख़्शे छॾ, ए अल्लाह पाक तूं उन ते रहम फरमा। असांजूं सुस्तियूं छा कयूं, काश मासूम मलाइकनि जूं दुआऊं माणण जे लाइ असांखे नमाज़ पढ़ी उते ई वेही करे कुझु विर्द वज़ीफ़ा पढ़ण जी सआदत मिली वञे। दुआए सानी यानी इमाम पंहिंजूं सुन्नतूं वग़ैरह पढ़े जेका दुआ घुरंदो आहे उन में त हर हिक खे शिरकत करण ई घुरिजे। जेकॾहिं नमाज़ खां पोइ दरसे फैज़ान सुन्न जी तरकीब हुजे, फजर खां बाद तफ़सीर जो मदनी हल्को हुजे, सुन्नतुनि भरियो बयानु हुजे त उन में वेही दुनिया ऐं आख़िर जूं भलायूं मेड़णु घुरिजनि। हज़रत सैयदना अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त शहनशाह मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, का सुबुह ऐं शाम अहिड़ी नाहे जो ज़मीन जो हिकु टुकड़ो ॿिए खे न पुकारींदो हुजे। अॼु तो तां को नेक बानो गुज़रियो जंहिं तो ते नमाज़ पढ़ी या ज़िक्र इलाही कयो? जेकॾहिं हू हा में जवाबु ॾिए त पुछण वारो उनखे हिन सबबु यानी नेक बाननि जे गुज़रण जे करे पाण ते शरफ़ वारो तसवुरु कंदो आहे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, थी सघे जॻह बदिले नमाज़ पढ़ो। जिते जिते नमाज़ पढ़ंदो, ज़िक्र इलाही कंदो, उहे सभु जायूं क़यामत जे ॾींहुं गवाही ॾींदियूं। जमात ख़तमु थियण खां पोइ कई इस्लामी भाइर पोइते अची करे नमाज़ पढ़ंदा आहिनि। ईअं कंदे वक़्तु 2 सुठियूं नियतूं करे सघिजनि थियूं। नंबर 1, सिफ़ूं रथल ॾिसी करे बाद में अचण वारनि खे ख़बर पइजी वञे त जमायत थी चुकी आहे।
ऐं ॿियो फ़र्ज़ रकातुनि जे लाइ ज़मीन जे हिकु हिसे खे शाहिद बणायो त हाणे सुन्नतुनि जे लाइ ॿी जॻह खे शाहिद बणाए वठो। इहा नीयत हुजणु घुरिजे। पर उहो एहतियात ज़रूरी आहे त कंहिं नमाज़ पढ़ंदड़ या वेठल माण्हू खे ठूठ या पेर वग़ैरह न लॻे ऐं नमाज़ी जे अॻियां खां बि न गुज़रणो पवे, जो नमाज़ी जे अॻियां गुज़रणु गुनाह आहे। पिणु जेको पहिरियां ई नमाज़ में हुजे त उन ॾांहुं चहिरो करण बि नाजाइज़ ऐं गुनाह आहे। अहिड़ी तरह कंहिंजे चहिरे जी तरफ़ नमाज़ शुरू करण बि गुनाह आहे। हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा फरमायो, ज़मीन 40 ॾींहंनि ताईं मुसलमान ते रोअंदी आहे। मुसलमान जंहिं जाइ ते नमाज़ पढ़ंदो, ज़िक्रुल्लाह कंदो आहे, उहा जाइ क़यामत में उन जी गवाही ॾींदी। हज़रत सैयदना अता खुरासानी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो, बानो ज़मीन जे जंहिं हिसे ते बि सजदो अदा कंदो आहे, उहो क़यामत जे ॾींहुं उन जी गवाही ॾींदो, ऐं जंहिं ॾींहुं उहो मरंदो आहे ज़मीन जो उहो टुकड़ो उन ते रोअंदो आहे। हज़रत सैयदना अबू उबैदा रज़ी अल्लाह ताला अन्हु बयानु कनि था, जॾहिं मुसलमान जो इंतिकाल थींदो आहे त ज़मीन जी हर कुंड कुड़छ हीअं पुकारींदी आहे, ए अल्लाह, ईमान वारो फ़ौत थी वियो। पोइ आसमान ऐं ज़मीन उन ते रोअंदा आहिनि। अल्लाह पाक उन्हनि ॿिन्ही खे इरशाद फरमाईंदो आहे, मुंहिंजे बाने ते कहिड़े सबबु रोओ था? उहे अर्ज़ु कंदा, ए असांजा रब, उहो बानो असांजी कुंड खां बि गुज़रियो, तुंहिंजो ज़िक्र कंदे गुज़रियो। अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, जॾहिं मुसलमान जो इंतिकाल थींदो आहे त ज़मीन में उन जी नमाज़ जी जाइ ऐं आसमान में उन जो अमल चढ़ण जो दरवाज़ो उन ते रोअंदा आहिनि। पोइ संदन ही आयत सगोरी तिलावत फरमाई, तर्जुमो कंजुल ईमान, पोइ उन्हनि ते न आसमान रुनो ऐं न ई ज़मीन। हज़रत सैयदना अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां अल्लाह पाक जे हिन फरमान, पोइ उन्हनि ते न आसमान रुनो ऐं न ई ज़मीन जे मुतलिक़ पुछियो वियो त छा आसमान ऐं ज़मीन बि कंहिं ते रोअंदा आहिनि? त पाण फरमायूं, हा, छो त मख़लूक में को बि अहिड़ो न आहे जंहिंजे लाइ आसमान में दरवाज़ो न हुजे। उन्हीअ मां उनजो रिज़्क़ लहंदो आहे ऐं उन्हनि मां उनजो अमल बुलंद थींदो आहे। पोइ जॾहिं मुसलमान फ़ौत थींदो आहे त आसमान में उनजो हिकु दरवाज़ो बंदि कयो वेंदो आहे। उहो दरवाज़ो बंदि कयो वेंदो आहे जंहिंमां उनजो अमल बुलंद थींदो ऐं रिज़्क़ लहंदो हो। पोइ उन ते उहो दरवाज़ो रोअंदो आहे ऐं उन यानी फ़ौत थियल मुसलमान जी जुदाई में ज़मीन जो हिसो रोअंदो आहे, जिते उहो ईमान वारो नमाज़ पढ़ंदो हो ऐं ज़िक्र इलाही कंदो हो। ऐं छो त क़ौम फ़िरौन जा ज़मीन ते के बि निशान कोन हुआ ऐं न उन्हनि तरफ़ां बारगाह इलाही में का भलाई पहुती हुई, तंहिं करे उन्हनि ते आसमान ऐं ज़मीन न रुना। बनी इसराइल में हिकु नेक नमाज़ी औरत हुई। बदकिस्मती सां संदसि मुड़ुसु गैर मुस्लिम हो। उहो पंहिंजी घरवारी खे नमाज़ खां रोकींदो हो, पर मारकुट जे बावजूदि उहा औरत नमाज़ कान छॾींदी हुई। मुड़ुसु तंग थी हिकु साज़िश जे तहत कुझु माल पंहिंजी ज़ाल खे ॾेई उनखे चयईं, हिन खे महफ़ूज़ जॻह ते रखे अचु, जॾहिं घुरां पोइ ॾिजां। मौक़ियो ॾिसी मुड़ुसु लिकी उहो माल खणी दरिया में उछलाए छॾियो। अलाह करीम जी कुदरत, उहो माल हिकु मच्छी ॻीहे वरितो। उहा मच्छी हिकु मुहाणे जी ॼार में अची फाथी ऐं मुहाणे उनखे बाज़ार में विकिणी छॾियो। ख़ुदा जो शान त उहा ई मच्छी उन जे मुड़ुसु ख़रीद कई ऐं पचाइण जे लाइ घर खणी वियो। उन नेक औरत पचाइण जे लाइ मच्छी जो पेट चीरियो त उहो माल निकिरी पियो। औरत सॼो माजरो सम्झी वई। उन औरत उहो माल उन जॻह ते रखे छॾियो। मुड़ुसु साज़िश जे मुताबिक़ ज़ाल खां माल घुरियो त जीअं न मिलण जी सूरत में उन ते इल्ज़ाम हणी करे उनखे सज़ा ॾियारे सघे। पर अल्लाह करीम जी रहमत सां ज़ाल माल कढी मुड़ुस जे हवाले करे छॾियो। हिन ते हू ॾाढो हैरान थियो, पर उन सोचियो त हिन में ज़रूरु औरत जी चालाकी आहे। उन हिन वाक़िए मां इबरत न वरिती, बल्कि घरवारी जॾहिं मानी पचाइण जे लाइ तनूर दुखाई त ज़ालिम उनखे भड़कंदड़ तनूर में विझी छॾियो त जीअं सड़ी हलाक थी वञे। तनूर में किरंदे ई उन नेक नमाज़ी औरत अल्लाह पाक जी बारगाह में इल्तिजा कई। अल्लाह पाक उन जी दुआ क़बूल कई। तनूर जी बाहि फ़ौरन थधी थी वई ऐं उहा नमाज़ी ख़ातून नमाज़ जी बरकत सां ज़िंदा बची वई। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी उन ते रहमत हुजे ऐं उन जे सदके असांजी मग़फ़िरत थिए। शैतान जूं साज़िशूं नाकाम बणाइण, गुनाहनि खां बचण जो ज़हन माणण, नेकियुनि जी राह अपनाइण ऐं दीनी मालूमात वधाइण जे लाइ मदनी चैनल ॾिसंदा रहो। दावत इस्लाम जे हिकु ज़िम्मेदार इस्लामी भाउ जे रिश्तेदार पंहिंजा तासुरात कुझु हिन तरह ॾिना।
त अवां तमामु सुठो कयो जो मदनी चैनल शुरू करे घर वेठे मुस्लमान खे इस्लाम जूं ॻाल्हियूं सेखारण शुरू कयूं आहिनि। सच थो चवां, अवां जे मदनी चैनल ते जॾहिं मूं वुज़ूअ जो अमली तरीक़ो ॾिठो त मुंहिंजो कंधु शर्म विचां झुकी वियो जो अबनि ॾाॾनि खां मुस्लमान हुजण जे बावजूदि अञा ताईं मूंखे सही तरीक़े सां वुज़ू करण बि न ईंदो हो। मां दिलि सां एतिराफ़ थो कयां त मदनी चैनल मूंखे वुज़ू करणु सेखारियो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।